शहदादकोट के मुख्तलिफ मोहल्लों के रिहायशी सफाई न होने, गंदा पानी और गटर नालों के अदम सफाई के खिलाफ कोटमोड़ू चौक पहुंचकर एहतजाजी मुजाहरा करके धरना दिया, जबकि एहतजाज के बायस ट्रैफिक मुअत्तल हो गई। शहर गंदे पानी से वर चढ़ो पियो आहे, न नालियूं थियूं ठहनि, न रोड था ठहनि, न पानी जो नेकर थो निकिरे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, शहदादकोट सां अलाए छो बाटली मार सलूक कयो थो वञे। हितों जा चूंडियल नुमाइंदा अलाए किथे वञी सुम्ही पिया आहिनि। हीउ जेको एहतजाज आहे मखण शाह महले खां दोस्त आया आहिनि ऐं उन्हनि जो पाड़ो अहिड़ो माना वर चढ़ियल आहे गंदे पानी सां, नाली सां। स्कूल आहे, मस्जिद, मदरसो आहे, ॿार बच्चो अचण वञण लाइ वॾो परेशान लॻो पियो आहे। हितों जा चूंडियल नुमाइंदा सुता पिया आहिनि वञी पंहिंजे महीने में असांखे इहो चई अची घर जूं पुलूं बि ठाहिया, नाली खे खोटणु शुरू कयूं त नाली पुराणी थी वई आहे ऐं हेठि थी वई आहे। इनखे वॾो नालो करे था ठाहियूं। उनखे मई गुज़री वियो, जून गुज़री वियो, जुलाई गुज़री वियो, अगस्त पहुची वियो, पर उनजो कमु बंदि लॻो पियो आहे। हिकिड़ो जेको थोरो घणो कमु हलायूं उहो बि स्लो में, हिकिड़ो कारीगर, ॿ मज़ूर, हेॾो वॾो महलो, उनखे हाणे त उहो बि बंदि करे छॾियऊं। ऐं हाल बि इहो आहे त हिन शहर सां इंसाफ़ कयो, हिन शहर खे कूफो न बणायो। हीउ शहदादकोट ख़ूबसूरत शहर आहे। हिन शहर तव्हांखे वॾा वॾा नाला ॾिना आहिनि। सॼो पाड़ो, सॼो ड्रेनेज सिस्टम ॿाहिरि न आहे, किन लॻो पियो आहे। ठेकेदार अध में कमु छॾियूं हलिया विया आहिनि। असां टक जे MP नवाज़ मीर नादर ख़ान मक्सी खां अपील कंदासीं त हिनजो नोटिस वठि, पार्लियामेंट जी सियासत थो करे, वोट वठूं, तोखे वठणा आहिनि। ये ठेकेदार तुंहिंजे बंगले जा आहिनि, तुंहिंजा छॾियल आहिनि। इन नोटिस वठी असांखे पंहिंजो रोड रस्ता मेन नालियूं सीधियूं कराए ठाराए ॾियो। असांजो मुतालबो इहो आहे त शहदादकोट में बरसातियुनि खां पोइ जेको बि सफ़ाई जो निज़ाम आहे उहो मुकमल नाकारा थी चुको आहे। नाला सभु जेको आहे ओवर था करनि। जंहिं रोड सां वञो, जंहिं रस्ते सां वञो, तव्हांखे गंदगी ऐं गलीज़त नज़र ईंदी। किथे बि को म्यूनसिपालिटी जो या चेयरमैन जो तव्हांखे किरदारु नज़र न ईंदो। बराए महिरबानी असां त इहा उमेद कई त यंग जनरेशन आहे शहर में जेको आहे वॾी हिकिड़ी चेंजिंग ईंदी, पर चवंदा आहिनि त साॻिया लाटूं साॻिया चुग। वरी भी असां तव्हांजे तसल्लुस सां अपील था कयूं त बराए मेहरबानी शहर की सफाई कराई वञे। और दूसरी जानिब शहरियों ने वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहा कि अगर शहदादकोट का नाम यतीम कोट रखा जाए तो कोई बड़ी बात नहीं, क्योंकि दो MP और MNA होने के बावजूद शहर का कोई पुरसान हाल नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।